नादरीन, अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान जे रावलपिंडी पहुचण में देर अहम हिकमत अमली जो हिस्सो आहे। ट्विटर ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त रावलपिंडी जे इजलास में ऐं लंडन में थींदड़ मीटिंग अहम फ़ैसिलनि जो फाइनल राउंड आहे। चूंड खां वठी सिलेक्शन जा समूरा अहम फ़ैसिला हिन महीने रावलपिंडी में थींदा। हुन चयो त हुकूमत माइशी, सियासी ऐं क़ौमी सलामती लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे। जेतिरो परॾेही मुल्कनि जे दौरनि ते ख़र्च थियो, एतिरी त इमदाद बि नाहे मिली। क़ौम रोडनि ते हूंदी ऐं हीअ लंडन में नए साल जूं ख़ुशियूं मल्हाए रहिया हूंदा। शेख रशीद चयो त इमरान ख़ान जे रावलपिंडी पहुचण में देर अहम हिकमत अमली जो हिस्सो आहे। FIR न कटण जो तानो ॾींदड़नि जे पंहिंजे सियासी पतंग कटिजण वारो आहे। अॻूणे घरू वज़ीर वधीक चयो त ज़रदारी ऐं नवाब शरीफ़ जूं ख़्वाहिशूं ख़तम थी वेंदियूं। फज़लुर रहमान कुल पढ़ाईंदो। मुल्क जे लाइ कफ़न पाईंदड़ इदारा मुल्क बचाईंदा, चूंडूं कराईंदा, जॾहिं त सुप्रीम कोर्ट अवाम जी आख़िरी उमेद आहे।